सॼे मुल्क जियां मीरवा गोरछाणी में भी करबला के शहीद हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानिसारनि जी यादि में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदो। नमाज़ ज़ोहरेन खां पोइ मीरवा गोरछाणी पहुतो, जिते मरकज़ी इमाम बारगाह अमीर शाह में आज़ादारनि पारां मातम ऐं ज़ंजीर ज़नी जो वधीक मातम कयो। वधीक तफ़सील अरशद अली रुस्तमानी जी हिन रिपोर्ट्स में। मीरवा गोरछाणी में भी 8 मुहर्रम हराम जो है निहायत अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे ऐं हिते जेके मुख़्तलिफ़ जेके ॻोठनि खां जेके जुलूस आहिनि उहो हिकिड़ी मरकज़ी जुलूस जी शिकल में मीरवा गोरछाणी पहुता आहिनि ऐं जुलूस लाइ जेको सिक्योरिटी सख़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं जॻह जॻह ते जेके नंगर न्याज़ ऐं सबिलनि जो जेको बंदोबस्तु कयो वियो आहे। 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस कुंबड़ी मां निकितो, जेको मुख़्तलिफ़ इमाम बारगाह ॿारनि खां थींदो। वलीमा जिस्कानी मरकज़ी इमाम बारगाह ते आयो, उतां खां असां तक़रीबन निमाज़ थी। निमाज़ खां पोइ जेको मीरवा गोरछाणी में पुॻो आहे ऐं सफ़ाई सुथराई जे हवाले सां टाउन कमेटी बिल्कुलु असां जेको सहकार में आहे, उन सां गॾु पुलिस इंतज़ामिया बि बिल्कुलु असां सहकार में असां शुक्रिया अदा करियूं था ऐं इंशाअल्लाह वधीक बि 10 मुहर्रम ते असां सहकार कंदा। असांजा ॾिसो न हिन साल मामूल खां बि वधीक असांजे सिक्योरिटी लॻल आहे, रेंजर्स बि आहे, असां बि पुलिस बि आहे, पर वधि में वधि सिक्योरिटी लॻल आहे। अलाह ख़ैर कंदो, ख़ैर सां गुज़री वेंदो महरम में। जुलूस जेके निकिता आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेके जुलूस अची मीरवा गोरछाणी में गॾु थिया आहिनि। हाणे शहर में जेके माना पेड़ वग़ैरह आहिनि उन्हनि ते सभिनी ते काफ़िलो हले पियो। असां सां गॾु इंतज़ामिया बि गॾु आहे, जंहिंमें DSP साहिबु आहे, SHO साहिबु आहे ऐं सफ़ाई जे हवाले सां असां टाउन कमेटी जे हवाले सां सफ़ाई बि कराई, रूट जेके क्लियर कराया। यादि इमाम हुसैन अलैहिस्सलाम में जेको असांजे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ॻोठनि जा ॻोठ कुंबड़ी ऐं विच में जेके ॿिया ॻोठ थींदो। अॼु मुहर्रम हराम जो जेको 8 मुहर्रम जो जुलूस आहे, नंगर न्याज़ ही सबिलूं ऐं तव्हां सभु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में आहिनि। तव्हां आज़ादारनि जी ॻाल्हियूं ॿुधी, उन्हनि जो इहो चवणु हो त जेको हज़रत इमाम हुसैन ऐं उनजे रोफ़ाका जेको आहे जेके करबला जे मैदान में जेके क़ुर्बानी ॾिनियूं उहो इस्लाम जी सरबुलंदी लाइ ॾिनियूं ऐं उहो ता क़यामत इस्लाम जी सरबुलंदी जेका उहा रहंदी। ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त जेके पुलिस पारां जेको आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं ॿियो जेको टाउन इंतज़ामिया पारां जेके उहो बि सुठा इंतज़ाम कया विया आहिनि। कैमरामैन रोहन कुमार सां गॾु अरशद अली रुस्तमानी, धरती TV मीरवा गोरछाणी।